सिंध वासियों छा पिया कयो? धरती पेरनि हेठां निकिरे पई। फलस्तीन सां छा थियो? तारीख़ मां सबक हासिल आख़िर छो नथा कयो? धरती धारियनि जे हवाले थिए पई ऐं तव्हां सुकून सां होटल ते वेही चांहि जे कट ते मुमताज़ मोलाई पिया ॿुधो। कुझु होश कयो, ही वीडियो पूरो ज़रूर ॾिसंदा, मता पोइ वरी पछतायो। मां आहियां फहद मुस्तफ़ा जोखियो। हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो ऐं सभिनी खे ॾेखारियो, रीपोस्ट कयो। हर पंहिंजे भाउ खे ॾेखारियो ही ज़रूर वीडियो ऐं गौर सां ॿुधो। फलस्तीन जो मसलो आख़िर कीअं थियो, जेको दुनिया जो हिन वक़्तु वॾे मां वॾो मसलो आहे। यहूदिन सभ खां पहिरीं फलस्तीनियुनि जूं ज़मीनूं वठणु शुरू कयूं। यहूदिन ॿिटी क़ीमत ॾेई फलस्तीनियुनि खां ज़मीनूं वरितियूं ऐं आहिस्ते आहिस्ते उते आबाद थियणु शुरू थिया ऐं पोइ हुननि पूरी दुनिया मां यहूदिन खे घुराए उते आबाद कयो। ऐं हू जॾहिं उते अक्सरियत में थिया त हुते जेके हुननि ज़मीनूं वरितियूं हुयूं त उन जे भर पासे जे ज़मीनुनि ते हुननि कब्ज़ा करणु शुरू कया ऐं हुननि उते रिहाइशी स्कीमूं ठाहे फलस्तीन जे मुल्क ते कब्ज़ो करे हुते पंहिंजे हुननि मुल्क जो बुनियाद विधो। हाणे इहा ॻाल्हि गौर सां सम्झजो, शुरूआत किथां थी? ज़मीनूं विकिरो करण खां। ऐं मूं फलस्तीन जो ज़िक्र छो कयो? छो त सिंध में बि ईअं थिए पियो। हूअं त पूरी सिंध में गैर सिंधी माण्हू ज़मीनुनि ते कब्ज़नि सां गॾोगॾु ज़मीनूं ख़रीद करे रहिया आहिनि, पर ख़ासि तौर ते लाड़ पट्टीअ में इहो अक्सरियत सां थिए पियो। लाड़ सिंध जो उहो इलाइक़ो आहे जंहिंजो समुंड सां मेलाप थिए पियो। उन जा इलाइक़ा साकरो, दाबेची, घारो ऐं ठटो ऐं सुजावल वारो जेको इलाइक़ो आहे उन में गैर सिंधी माण्हू अक्सरियत सां ज़मीनूं ख़रीद करे रहिया आहिनि ऐं सिंधी माण्हू अॿनि ॾाॾनि जूं ज़मीनूं उन्हनि खे विकिरो करे ॾेई रहिया आहिनि। ऐं उन्हनि इलाइक़नि में पहुची जॾहिं पुछा कजे थी त ही ज़मीनूं, ही फार्म हाउस कंहिंजा आहिनि, त ख़बर पवे थी त गैर सिंधी माण्हुनि जा ही फार्म हाउस आहिनि जेके किरोड़ो रुपए जी मालियत सां उते तामीर कया विया आहिनि। ओदा चाचा मामा हीअ ॻाल्हि गौर सां ॿुधो ऐं उते जॾहिं वञे थो, उते कंहिं माण्हू सां मुलाक़ात थिए थी त पुछा कजे थी अदा ही फार्म हाउस कंहिंजो आहे, त ख़बर पए थी त कराची जो को वॾो सेठ आहे जंहिंजो फार्म हाउस आहे। ही दुबई जो वॾो लैंड लॉर्ड माण्हू आहे जंहिंजो फार्म हाउस आहे। अदा तव्हां पोइ केरु आहियो? असां हितां जा मक़ामी माण्हू आहियूं। अदा तव्हां छा था कयो? अदा असां हिते चौकीदारी कंदा आहियूं। अदा हीअ ज़मीन भला कंहिंजी हुई? यार हीअ ज़मीन असांजी हुई, असां विकिणी छॾी। बाबा तव्हां छो विकिणी? हाणे कीअं थी तव्हांजी ज़िंदगी गुज़रे? ज़िंदगी असांजी अहिड़ी मज़े वारी गुज़रे पई। बाबा उहा भला कीअं? यार सेठ महीने ते सेठ जा ॿार ईंदा आहिनि, फैमिली ईंदी आहे, बाक़ी जेको आहे सॼो ॾींहुं फार्म हाउस ते मज़े सां ज़िंदगी पई गुज़रे। यार सेठ जो हिकिड़ो शींहुं आहे, उनखे विंझारे मज़े सां वेठा हूंदा आहियूं टेक ॾेई। यकीनन तल्ख ॻाल्हियूं आहिनि, तव्हांखे तकलीफ़ बि थी हूंदी, पर यार मां पाण सिंधी आहियां। 100 साल खां पोइ जी सोचो त पाण किथे वञी बीहंदासीं। जॾहिं ज़मीनूं पंहिंजी धरती धारियनि जे हवाले करे छॾींदासीं त पोइ छा सिर्फ़ु नाले में हूंदासीं असीं? इहो मुंहिंजो पंहिंजो ज़ाती तजुर्बो आहे। जेकी ॻाल्हि मां करे रहियो आहियां त इहे कंहिंजी ॿुधी ॿुधाई ॻाल्हि न आहियां करे रहियो। मां जर्नलिस्ट बि आहियां। असांजो अक्सर सरकारी ऑफिसुनि में वञणु थींदो आहे। ऐसी ऑफिस में तव्हां ॾिसो त वॾियूं वॾियूं लैंड क्लोजर बीठियूं हूंदियूं आहिनि। डीसी ऑफिस में तव्हां ॾिसो त वॾा वॾा प्राउड बीठा हूंदा आहिनि। बाबा इहे केरु आहिनि? केरु माण्हू? असां त नथा सुञाणो त माण्हू केरु आहिनि। बाबा छा लाइ आहिनि? बाबा इहे रजिस्ट्री कराइण आया आहिनि ज़मीन जी। ख़ुदा जे वास्ते पंहिंजे नस्लुनि जे लाइ सोचो। सिंध खे फलस्तीन थियण खां बचायो। हिन ॻाल्हि ते गौर कयो पंहिंजे नस्लुनि जे लाइ। ख़ुदा जे वास्ते ओ चाचा ओ मामा हीअ ॻाल्हि ज़रूर गौर सां ॿुध। चवंदा आहिनि त रुखी सुखी खाइजे पर पंहिंजो ज़मीर न विकिणिजे। त धरती त पंहिंजी माउ आहे, उनखे आबाद कयो। ख़ुदा जे वास्ते धरती धारियनि जे हथनि में न ॾियो। तव्हां ॾिठो त अक्सर मूं शुरूआत में आस ते ॻाल्हायो, छाकाणि त तव्हांखे ॻाल्हि सम्झाइणी हुई, पर अंदरि असांजो सड़ियो पियो आहे। ख़ुदा जे वास्ते सिंध खे फलस्तीन थियण खां बचायो। तव्हांखे ख़बर हुजणु घुर्जे त सीपेक अचे पियो। जेके भुगड़नि मुठ तां ज़मीनूं विकिणो पिया, उनजी क़ीमत सोन खां बि वधीक क़ीमत आहे। सिंध जी ज़मीन ज़रख़ेज़ ज़मीन आहे जेके तव्हां आबाद करे ख़ुशहाल रही सघो था। हिन वीडियो जी ॻाल्हि ते ज़रूर अमल कजो, पोइ मता पछतायो जॾहिं ज़मीन चवंदा आहिनि त पेरनि हेठां निकिरी वञे। हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो। हर माण्हूअ, हर सिंधी गैरतमंद माण्हूअ खे गुज़ारिश आहे त हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो। ख़ुदा चाहियो जे ज़िंदगी रही त वरी मिलंदासीं कंहिं ॿिए सिंध जे स्टोरी सां गॾु।